ऐं अॼु असां मौजूदु आहियूं हिकु अहिड़ी शख़्सियत सां जेकॾहिं असां चऊं त उहो खैरपुर जो अब्दुल सत्तार ईंदी आहे त इहो बि घटि कोन थींदो। अॼु जॾहिं अवामी नुमाइंदा चूंडियल नुमाइंदा ग़ाइबु थी चुका आहिनि ऐं इन ॾुख जी इन घड़ीअ में असां ॾिसूं था त खैरपुर जो हिकु मशहूरु बिल्डर अर्ज़ मोहम्मद जावरी साहबु इंसानियत जी ख़िदमत लाइ हिते निकिरी आयो आहे ऐं उहो पंहिंजे वसा आहिर ग़रीबनि ताईं मिसकिननि ताईं पंहिंजूं कोशिशूं उन जूं जारी आहिनि। उन्हनि जी हेल्प करण जे हवाले सां अॼु असां उन सां मौजूदु आहियूं ऐं असां उन सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं, पुछा कंदासीं त ॾुख जे हिन घड़ीअ में जिते चूंडियल नुमाइंदा ग़ाइबु थी चुका आहिनि, तव्हां ग़रीबनि जी जेका सार लहो था त पोइ छा था महसूसु कयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम ऐं तव्हांजी चैनल वारनि जी वॾी महिरबानी। ऐं हिन ॾुखे घड़ी में जीअं त कोरोना वायरस सिंध में हिकिड़ी पूरब सिंध में न पूरी दुनिया में, उन सां पाकिस्तान में हिकु वबा अची वई आहे ऐं असांजे CM सिंध लॉकडाउन कयो आहे। तमामु घणो सुठो फ़ैसिलो आहे। इन हिसाब सां माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद रहंदा ऐं उन सां ग़रीब मज़दूर ऐं जेके दुकाननि ते बीहण वारा आहिनि, इवन पिनण वारा, उहे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं उनजे लाइ कोई कमाई जो ज़रियो न आहे। उन हिसाब सां असां खां जेतिरो थी सघियो आहे ग़रीबनि जी मदद कयूं था। राशन तक़रीबन हिन महिल मां 1000-900 ताईं या 1000 ताईं मां घरनि ताईं राशन पहुचायो आहे ऐं अलाह अञा तौफ़ीक़ ॾींदो त अञा इनखे वधीक जेको असां माण्हुनि ताईं राशन पहुचाईंदुसि। अच्छा, अवां कहिड़नि इलाइक़नि में अवां जी टीम पहुती आहे? खैरपुर जा उहे कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते अवां ग़रीबनि ताईं राशन पहुचायो आहे? सभ खां पहिरियां हिते मुंहिंजो पंहिंजो पाड़ो आहे चांडिया मोड़ ते, जंहिंमें मिल्क कॉलोनी अची वई, निज़ाम वाणी मोहल्लो अची वियो। हिन खां पोइ गरीब ऐं टेक्निकल कॉलेज थी वई, पंहिंजा मिट आहिनि उहे हिते जावरी ॻोठ में होॾां अची वई। सिटी जा कुझु इलाइक़ा आहिनि, फैज़ाबाद कॉलोनी आहे, भुरगड़ी आहे, शहबाज़ कॉलोनी, लुकमान, ऐं उन में असां तक़सीम कयूं था। ऐं जेका मूं सां पूरी पंहिंजी टीम आहे उन्हनि जी तमामु घणी महिनत आहे। दिलो जान सां उहे महिनत कनि था, ठाहिनि था ऐं दर दर पहुचाए अचनि। अच्छा, तव्हांखे ख़बर हूंदी त हिन वक़्तु ग़रीब त इंतिहाई मुश्किलातुनि जो शिकार आहे, पर अहिड़े माहौल में अवां बि रहिया आहियो, सफ़ेद पोश माण्हू जेके कंहिंखां घुरी नथा सघनि, कंहिं लिस्ट में उहे नालो नथा शामिलु कराए सघनि, छा उन्हनि जे लाइ अवां कुझु कयो आहे जेके सफ़ेद पोश था सघनि? असल में भाईजान, असां त जेके माना जंहिं इलाइक़े जा को मोतबर आहे, को सुठो माण्हू आहे, उहो असांखे ॿुधाए थो त हिते अहिड़ा माण्हू मुस्तहकम आहिनि के न बि घुरी सघंदा वाइट कलर वारा, उन्हनि जे बि असां दर दर पहुचायूं था। ऐं असांजी इहा कोशिशि आहे मुंहिंजी घणी त फ़ोटो सेशन न थिए, बाक़ी ईअं जो हिते राशन आहे उहो भले माण्हुनि खे तव्हां ॿुधायो। मूंखे माण्हू WhatsApp ते कॉलिंग कनि था, मैसेज कनि था, नंबर ते कॉलिंग कनि था, असां उनखे दर दर पहुचाइण जी कोशिशि कयूं था। उन्हनि वाइट कलर वारनि खे ऐं जेके मज़दूर डेली वेज कमाइण वारा घर ताईं रहिजी विया आहिनि, उन्हनि खे कोशिशि आहे असां। अच्छा, अवां जी सुञाणप खैरपुर जे वॾे बिल्डर तौरु थी चुकी आहे त खैरपुर में अवां तमामु सुठा वॾा बिल्डर आहियो। तव्हांजा माशाअल्लाह खोड़ अहिड़ा प्लाज़ा बि असां पाण बि ॾिठा आहिनि, सभिनी खे ख़बर बि आहे त उन में हज़ारे सवे माण्हू अहिड़ा हूंदा जिन जा प्लाट वरितल हूंदा ऐं हिन वक़्तु जेके कारोबार डाउन आहे, माण्हू कारोबार कोन था करे सघनि, त उन्हनि जे क़िस्तनि ॾियण जे लाइ जेको अवां जो सिलसिलो आहे त उन में का तव्हां वटि गुंजाइश आहे? कंहिंसां रिआयत कई अथव? छा तव्हांजी पॉलिसी? असल में मूं वटि तमामु वॾी गुंजाइश आहे। जीअं कोरोना थी विया त मुंहिंजूं त किस्तियूं माण्हू ॾे ऑलरेडी थी वयूं थियूं, त उन ॾींहं खां वठी मूं किस्त वठण जो जेको कारोबार सिस्टम आहे, मूं पंहिंजी ऑफिस बि बंदि रखी आहे। बाक़ी जेको मूं वटि स्टाफ आहे तक़रीबन 35-40 जो, उनखे मां चवां थो जेके कम आहिनि साइडुनि ते, गुल वग़ैरह आहिनि, उनखे पाणी बूटनि खे पाणी या ॿियो कमकार आहे उहो हले थो। बाक़ी जेका ऑफिस में जेका ऑफिशियली वर्कर आहे उनखे बंदि कयो आहे। उनजो मूं पघारियूं उनखे मां जारी कयां थो। अञा ताईं जेतिरा बि हूंदो मां उनखे पघारूं पंहिंजे हिसाब सां ॾींदुमि। ऐं जेके किस्तुनि वारा आहिनि, हिकु ॿ कहिड़ा माण्हू आया बि सही त असां किस्तियूं खणी माण्हुनि खे चवंदा तव्हां रखो, अलाह ख़ैरु ॿुधाईंदो, मां तव्हांखे वक़्त में कमु अचनि। मूं वटि अञा अहिड़ा वसाइल आहिनि जो मां पंहिंजो शेयर करे सघां। अच्छा, हे अवां हुकूमत जे या सरहदी वारे माण्हुनि खे हिन ॾुखे घड़ीअ में कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था त हुकूमत खे छा करणु खपे
या जेके सरहद वारा माण्हू आहिनि उन्हनि खे हिन घड़ीअ में असल ग़रीबनि लाइ में छा करिणो? हुकूमत त पंहिंजो कमु जेको आहे उहो करे पई, कोशिशूं वठे थी, एफर्ट्स वठे थी, सिर्फ़ु हुनखे इहो कमु न आहे त राशन तक़सीम करणु। हुन लाइ जन ॿिया ई कई मसाला आहिनि, जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे हॉस्पिटलनि जे हिसाब सां वेंटिलेटर थी विया, अस्पतालूं थियूं, ऐं जेके आहिनि हिन में कोरोना वायरस में अची विया आहिनि उन्हनि खे उन ताईं पहुचाइणु, खोड़ सारा मुंहिंजा कम आहिनि। उन सां असांखे इहो करणु खपे त जेके बि असां पैसे वारा आहियूं ऐं जेके ताजिर आहिनि, वापारी आहिनि, जेके बि XYZ आहिनि, इवन ठेकेदार आहिनि, उहे गॾिजी सॼी असां पंहिंजे पाड़े वारनि जी घटि में घटि ओतिरी महिनत करे सघूं जो पाड़े वारनि खे कुझु ॾेई सघूं। ऐं असां त पंहिंजे पाण खे हालांकि मुस्लमान छॾायूं था, पर मुस्लमानी उहा नज़र असांखे नथी अचे। असांखे अलाह ताला हिकिड़ो क़ुर में फरमायो आहे त तव्हां जेको आहे सो 40 हिसो माना लख ते 2.5 उहा ज़कात कढो। ज़कात कढण सां असांजो जेकॾहिं ॾिसो वञे, जेकॾहिं 100 घर आहे त हुन 70 घर अहिड़ो आहे जेको पैसे वारो आहे, उहो पंहिंजो घर हलाए सघंदो। उहे जेके 70 घर असां कढूं, टैक्स कढूं, गवर्नमेंट ते अलॻि टैक्स आहे, उहो त कोई कोन थो ॾिए, के वापारी ॾियनि था। असांजी तनक़ीद गवर्नमेंट ते आहे, पंहिंजो पाण खे त ॾिसूं। असां पाण मुस्लमान था सॾायूं त असां उहे लख जेके 2.5 आहिनि उहे कढूं था। इवन टीचर हुजे, इंजीनियर हुजे, XYZ डॉक्टर हुजे, जेको हुजे, जेकॾहिं असां पंहिंजी टैक्स जेका अलाह ताला असांजे मथां टैक्स रखी आहे उहा ग़रीबनि जे लाइ, उहा असां कढूं था, उहा कढूं, असां उन्हनि खे ॾियूं त कोई बि ग़रीब न रहंदो। सिर्फ़ु इहो न आहे, असांजी तनक़ीद आहे हर कोई माण्हू गवर्नमेंट जेको करे थी, असां जॾहिं बहितर थींदासीं त असांजी गवर्नमेंट बहितर थींदी। असां पाण ई खुटल आहियूं, असां पाण ई ज़कात कोठायूं, जेको अचे थो गवर्नमेंट तनक़ीद आहे, पंहिंजो पाण खे ॾिसो तव्हां। ऐं मुंहिंजी हर हिकु वापारी हुजे, कारोबारी हुजे, ठेकेदार हुजे, टीचर हुजे, प्रोफेसर हुजे, डॉक्टर हुजे, ज़मींदार हुजे, जेको बि हुजे न, इहो सोचो हीअ मुश्किल घड़ी आहे पाकिस्तान जे मथां, गॾिजी सॼी सभु गवर्नमेंट जो साथ ॾियूं। ऐं जेका असांजे मथां इस्लामी असांजे मथां टैक्स आहे, ज़कात आहे, उहा ॾियूं, पाड़े वारनि जी मदद कयूं, न की गवर्नमेंट ते इशू बणायूं। गवर्नमेंट ॿियूं असां उनखे शयूं ॾियूं, जंहिं मिसाल मास्क थी वियो, सैनिटाइज़र थी वियो, ॿियूं टियूं जेके आहिनि असां पाण सिधा थियूं, गवर्नमेंट ऑटोमेटिक सिधी थी। यानी कि तव्हां जेके गवर्नमेंट इंतज़ामात कया आहिनि उन्हनि मां मुतमिन आहियो? बिल्कुलु आहियां, मुतमिन आहियूं। असां अॻु में पंहिंजो पाण खे सिधो कयूं त असां पाण छा आहियूं, पाण सिधा थींदासीं न, जॾहिं असां सभु पाण ट्रैक ते चढ़ींदासीं त असां पोइ गवर्नमेंट खे चवंदासीं गवर्नमेंट बि ट्रैक ते अचे थी, कोशिशि करे थी। उहा असां सभु कुझु गवर्नमेंट न करे सघंदी आहे, असां जेसिताईं पाण सिधा न थींदासीं। हिन वक़्तु असां ॾिसूं था त खेतपुर में जिन माण्हुनि वोट ॾेई करे नुमाइंदनि खे अॻिते आंदो, त हिन ॾुखी घड़ीअ में सभु घरनि में लिकी विया आहिनि। ईअं थो लॻे ॼण लॉकडाउन नुमाइंदनि जे लाइ थियल आहे। उन्हनि लीडरनि जे लाइ, उन अवामी नुमाइंदनि लाइ अवां छा चवणु? असल में ॻाल्हि इहा आहे त जेके नुमाइंदा चूंडनि था, जीअं हाणे असांजी बल्दिया इलेक्शन थींदी आहे, उन में पीपल्स पार्टी, फंक्शन लीग, XYZ, PTI को बि न हूंदो आहे, सिर्फ़ु इहो हूंदो आहे त सुठो नुमाइंदो ॾियो। असां जंहिं अवाम वटि वोट ॾिना आहिनि ओहिड़ो ई सुठो नुमाइंदो ॾिनो आहे, हाणे हुनजी गिला बि न कई वञे त इहो बहितरु आहे। भले ज़ाहिर न थियनि, इहो उनखे सबक़ु हुजे। असां सिधा ई न आहियूं, असां सिधा थियूं त असांजा नुमाइंदा बि सिधा थियनि। असां पाण ई हिनखे वोट ॾियणो आहे, हुनखे नुमाइंदो ॾिसो, सुठो नुमाइंदो ॾिसो, जेको तव्हांजे अहिड़े वक़्त में, अहिड़े हालात में, अलाह न करे ख़ुदा ॿीहर अचे त अहिड़ो हुजे माण्हू जेको असांजे वक़्त में असांजे कमु अचे। असां पाण अहिड़े चूंडे छॾिया आहिनि, हाणे असां पाण ई हुनजी गिला था कयूं, इहो ग़लति आहे। आख़िर में तव्हां को पैगाम ॾियणु चाहियो? असांजो पैगाम इहो ई आहे सिंध वासियुनि खे, सभिनि जे लाइ, त जेको बि पंहिंजी तहफ़ुज़, कोई इलाजु न कोरोना जो न आहे, तहफ़ुज़ ई वॾो हुनजो इलाजु आहे। घरनि ताईं महदूद रहो, सैनिटाइज़ सां हथ धो, जेकॾहिं उहे न आहिनि त साबुण हूंदो उन सां हथ धो, ऐं जेके पाण में ग्रुप न ठाहियो, डिस्टेंस रखो पाण हिक ॿिए खां, त इहो ई असांजो हिकिड़ो तहफ़ुज़ आहे। इहो ई हिकिड़ो इलाजु आहे, इन सां ई असां पंहिंजो पाण खे तहफ़ुज़ रखी सघूं था। व्यूअर्स, अवां ॿुधा खेतपुर जे मशहूरु बिल्डर अर्ज़ मोहम्मद जावेरी साहिब सां ॻाल्हि अवां ॿुधी। उनजो इहो ई चवणु आहे त तव्हां पाण खे करोना खां बचाइण जे लाइ घरनि ताईं महदूद रहो, माण्हुनि सां मेलजोल घटि रखो, ताकी इहा वबा वधीक न फैलिजे। ऐं इनशाला नेक्स्ट वीक में कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु अवां लाइ हाज़िर थींदासीं। अवां जी महिरबानी।